अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो, तव्हां हिकु बहितरीन उम्मत आहियो जंहिंखे माण्हुनि जी हिदायत अल्लाह जे दीन क़ाइम करण, पाण में इंसाफ़ ऐं इस्लाह लाइ पैदा कयो वियो आहे। तव्हां नेकी जो हुकुम ॾियो था ऐं बुराई खां रोकियो था ऐं अल्लाह ते ईमान आणियो था। जेकॾहिं अहले किताब मुखालिफ़त ऐं सरकशी जे बदिरां ईमान आणीनि हा त संदन लाइ कहिड़ो न सुठो हुयो। उन्हनि में के ईमानदार बि आहिनि, पर अफ़सोस उन्हनि मां अक्सर नाफ़रमान आहिनि। उहे थोरी अज़ियत खां सवाइ तव्हांखे ॿियो को बि नुक़सान हरगिज़ न पहुचाए सघंदा, ऐं जेकॾहिं जंग कंदा त तव्हांखे पुठी ॾेई छॾींदा, पोइ उन्हनि जी किथां बि मदद न कई वेंदी। यहूदी जिते बि रहिया उते मथां ज़िलत, बेवसी ऐं लाचारी जी मार पई। खेनि किथां अल्लाह जे महाबे, किथां इंसाननि जे मथां पनाह मिली आहे। त ॿी ॻाल्हि आहे, यानी पंहिंजे पेरनि ते बीही ही अमन में रहनि या क़ाइम कनि, उहो नामुमकिन आहे, पर हमेशा ॿियनि जी मदद ऐं महिरबानी जे सहारे ज़िलत में ज़िंदगी गुज़ारे सघंदा। उहे अल्लाह जे गज़ब हेठां अची चुका आहिनि। मोहताजी ऐं बदहाली उन्हनि ते मुसलत कई वई आहे। उहो सभु उन करे जो उहे अल्लाह जी आयतुनि जो कुफ़्र कंदा रहिया ऐं नबियुनि खे नाहक क़त्ल कंदा हुआ। उहो उन करे बि जो हू नाफरमानी कंदा हुया ऐं हू शरारतुनि में हदूं लताड़े चुकिया हुया। यादि रहे त अॼु बि यहूदियुनि जी क़िस्मत में ज़िलत आहे ऐं ॿियनि जे सहारे ते हली रहिया आहिनि, ऐं ज़मीन में न किथे आराम सां रहनि था ऐं न ॿियनि खे रहण ॾियनि था। सभु अहले किताब बि हिकु जहिड़ा न आहिनि। उन्हनि मां हिकु जमायत सिधी राह ते क़ाइम आहे। हू राति जो उथी रब जो आयतूं पढ़नि था ऐं संदसि हुज़ूर में सर झुकाइनि था। अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान रखनि था, नेकीअ जो हुकुम ॾियनि था, बुराई खां रोकीनि था ऐं चङनि कमनि करण में अगराई कनि था। उहे ई सालिह ऐं नेक माण्हुनि मां आहिनि, ऐं उहे जेका बि नेकी कंदा तंहिंजी हरगिज़ बेक़दरी न कई वेंदी, ऐं अल्लाह परहेज़गारनि खे चङी तरह ॼाणे थो। बेशक जिन कुफ़्र कयो तिन खां हरगिज़ न की संदसि माल, न की संदसि औलाद अल्लाह जे अज़ाब खां कुझु बि टारे सघंदा, ऐं उहे दोज़खी आहिनि ऐं हमेशा मंझसि रहण वारा आहिनि। हू जेकी बि दुनिया जी ज़िंदगी में ॾेखाई वास्ते ख़र्च कंदा आहिनि, उन जो मिसाल उन ई वाह वाचूड़े या हवा वांगुरु आहे, जंहिंजो पारो हुजे ऐं उन्हनि माण्हुनि जी पोख ते किरे जिन पंहिंजो पाण ते ज़ुल्म कयो हुजे ऐं उन्हनि जी पोख साड़े बर्बाद करे छॾे। अल्लाह त उन्हनि माण्हुनि ते ज़ुल्म न कयो आहे, पर हू पंहिंजो पाण ते ज़ुल्म कनि था। ए ईमान वारो, पंहिंजनि मुसलमान भाइरनि खां सवाइ ॿिए कंहिं यहूदी, ईसाई, काफ़िर या मुशरिक खे पंहिंजो राज़दार हाले मुहर्रम दोस्त न बणायो। हू तव्हांखे नुक़सान या तबाही पहुचाइण में कॾहिं बि घटिताई नथा कनि। हू त उहो ई घुरनि था त तव्हां ॾुख, मुसीबत, तकलीफ़ में हुजो। लाशक संदन बुग़्ज़, दुश्मनी संदसि वातनि मां यानी ॻाल्हाइण मां ज़ाहिर आहे, ऐं जेको साड़ उन्हनि जी सीननि दिलनि में लिकियल आहे सो त अञा बि तमामु वॾो आहे। बेशक असां तव्हां लाइ उन्हनि जे नफ़ाक़ जूं निशानियूं खोले बयानु कयूं आहिनि। जेकॾहिं तव्हां अकुल खां कमु वठो त उन्हनि सां वास्ते रखण में ख़बरदार रहिजो। ए ईमान वारो, अव्हां उहे आहियो जेके उन्हनि सां मोहबत करियो था, पर हू तव्हां सां ज़रे बराबर बि मुहबत नथा कनि। अजीब ॻाल्हि आहे त अव्हां सभिनी आसमानी किताबनि खे मञियो था, यानी संदन तौरेत खे मञियो था, त बि हू क़ुरान खे नथा मञनि, ऐं जॾहिं हू तव्हांखे मिलनि था त मुनाफ़िकी तौरु चवनि था त असां बि तव्हांजी किताब ऐं रसूल खे मञियो आहे, पर जॾहिं अव्हां खां जुदा थियनि था त गुस्से ऐं कावड़ में पंहिंजो आङुरियूं चॿाड़ीनि था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त न रुगो आङुरियूं कुरटियो, पर पंहिंजी कावड़ में वञी मरो। बेशक अल्लाह दिलनि, सीननि जी गुझुनि खे चङी तरह ॼाणींदड़ आहे। ऐं ए ईमान वारो, तव्हांखे जॾहिं बि का चङाई रसे थी त उन्हनि खे बुरी लॻे थी, ऐं उहा खेनि ॾुखोईंदड़ ऐं तकलीफ़ ॾींदड़ आहे, ऐं जॾहिं अव्हांखे का तकलीफ़ पहुचंदी आहे त हू ख़ुशि थींदा आहिनि। ऐं मोमिनो, उहो यादि रखो त को बि मकर ऐं फ़रेब तव्हांजो कुझु बि बिगाड़े न सघंदो, जेकॾहिं तव्हां सब्र खां कमु वठंदो ऐं तक़वा इख्तियार कंदो, यानी अल्लाह जी नाफ़रमानी खां बचंदो, त संदसि को बि मकर ऐं फ़रेब अव्हांखे न ॾुखोईंदो। ऐं यकीनन जेको कुझु हू कनि था अल्लाह उन खे घेरे रखियो आहे।